गुज़िरियल साल केतिरा असां सां गॾु रोज़न में हुया, अॼु हेर उहे नज़र नथा अचनि। ईंदड़ साल ख़ुदा ॼाणे असां मां केरु हुजे न हुजे। ओ मिठाई ज़िंदगी ॾाढी क़ीमती आहे, वक़्तु ॾाढो क़ीमती आहे। रब मौक़ो मिलायो आहे, ज़िंदगी असांखे वारो ॾिनो आहे। जे रमज़ान नसीब थी वञे त रमज़ान मल्हाए ॾेखारजांइ, ग़िफ़लत न कजांइ, सुस्ती न कजांइ। ओ मिठा रमज़ान जूं रातियूं बि मल्हाइजांइ, ॾींहं बि मल्हाइजांइ, रमज़ान जा सुबुह बि शामूं बि मल्हाए ॾेखारजांइ। ख़ुशूसन जॾहिं राति जो पोयों वॻड़ो थिए ओॾी महिल मोहम्मदी नेड़े करे वेही सॾड़ो कजांइ। उमिरि सारी गुनाहनि में विञाय में या रसूल अल्लाह, करे सौदो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह। वही जोनी आई पीरी तभी लजखान का पेई, वारे विख के अञा अॻिते वधायुम या रसूल अल्लाह। उमिरि सारी गुनाहनि में विञायम या रसूल अल्लाह। भरे दफ़्तर गुनाहनि जा जो आयुसि अव्हांजे दरे, मदायूं माफ़ अमी मुरसल करायो या रसूल अल्लाह। ओ मिठा रमज़ान माफ़ी वठण जो महीनो आहे, रमज़ान पिरीअ खे परचाइण जो महीनो आहे, रमज़ान अल्लाह जे हुज़ूर में झुकण जो महीनो आहे, रमज़ान इबादत जो, ज़ुहद जो, ज़िक्र जो, क़ुरान जी तिलावत जो महीनो आहे। ओ मिठा ग़िफ़लत न कजांइ, पंहिंजा दुनिया जा कमकार लाहे चिंताऊं पले रमज़ान जे लाइ मुस्तैद चाक चौबंद तयार थी वे। चओ त रमज़ान आयो त मुड़ुस थी मल्हाईंदुसि। मुंहिंजे आका फरमायो त जेको रमज़ान जो चंड बीहे थो, चंड ॾिसजण सां अल्लाह ताला दोज़ख जा दर बंदि थो करे, जन्नत जा दर खोले थो छॾे। ऐं रमज़ान जे हर ॾींहं में, हर राति में अल्लाह जे सखावत जा पड़ा फिरंदा आहिनि। आहे को घुड़नि वारो त ॾियांसि, आहे को मंगतो त झोल भरियांसि, आहे को साइल त मुरादूं पूरियूं कयांसि। ओ मिठा साईं फरमायो त हिन महीने मुबारक जे अंदरि अल्लाह ताला जन्नत खे सींगारींदो आहे त मुंहिंजा बाना दुनिया जे गर्मियुनि सर्दियुनि जा मारिया जल्द जन्नत में अचण वारा आहिनि, बेहिश्त खे रब सींगारे छॾींदो आहे। وأما الخامسة فإنه إذا كان آخر ليلة غفر الله لهم جميعا। ऐं पंजी ॻाल्हि रमज़ान में हिन उम्मत खे इहो एज़ाज़ मिलंदो आहे जो जॾहिं रमज़ान जी आख़िरी राति थींदी आहे अल्लाह ताला हुज़ूर जे हड़ई उम्मत खे बख़्शींदो। फ़क़ाल रजुलुम मिनल क़ौम अहिय लैलतुल क़द्र या रसूल अल्लाह। माण्हुनि मां हिकिड़े पुछो त या रसूल अल्लाह, भला इहा आख़िरी राति लैलतुल क़द्र आहे छा जंहिंमें सभिनी खे रब बख़्शे थो? रब मदीने वारे साईं फरमाया क़ाल अल्लाह, इहा लैलतुल क़द्र न आहे, पर जॾहिं मज़ूरी पूरी कंदो आहे त हुनखे मज़ूरी मिलंदी आहे न। जेॾी महिल ॾिहाड़ी पूरी थींदी त हुनखे कमु कराइण वारो हुनखे अजूरो ॾींदो न, उनखे मज़ूरी ॾींदो न। मिसाल राति खे 1500 या 2000, मज़ूर खे 1000 या 1200, कमु हथ में छॾींदो त उनखे त न मिलंदी न, कमु जॾहिं पूरो कंदो उनखे मिलंदी। जॾहिं रमज़ान जी आख़िरी राति थींदी आहे ओॾी महिल अल्लाह ताला जल शानो पूरो
पूरो बदलो पंहिंजे ॿारनि खे अता फरमाई। पोयों भानो रात जो पारत हुजे पंहिंजो सहरी जे लाइ उहो ई उथंदव न, रात जो तहजुद पढ़जो, नफ़िल पढ़जो ऐं दुआ घुरजो। ऐं दुआ में मूंखे बि यादि कजो। मां वञा पियो मदीने शरीफ़ सुभाणे इंशाअल्लाह, मां उते तव्हांजे लाइ दुआ तव्हां हिते मुंहिंजे लाइ दुआ घुरजो, छो त मदीने वारे साईं फरमाए त दुआउल ग़ाइब लिल ग़ाइब असरउ लिल इजाबत। पर पुठ जेको दुआ घुरे थो न मौजूद न हुजे, पर पुठ ग़ाइबाना दुआ या जल्द अल्लाह वटि क़बूल। मूंखे पंहिंजी लालच आहे न, मुंहिंजी दुआ बि तॾहिं क़बूल पवंदी मां तव्हांजे लाइ घुरंदुसि, ऐं तव्हां वरी मुंहिंजे लाइ घुरंदव, तव्हांजी दुआ बि तव्हांजे लाइ हक़ क़बूल पइजी वेंदी। इहो राति जो पोयों भाङो दुआउनि जे क़बूलियत जो अथव। ऐं रमज़ान जो पोयों ॾहो रब तौफ़ीक़ ॾियव त एतिकाफ़ वेहिजो। एतिकाफ़ ॾहो जंहिंखे चइबो आहे हिमातो नायासीं कम कारणासीं, तूं आसमान खे कुल्लो ॾेई बीठो आहीं, सो तुंहिंजो कुल्लो हटंदो त आसमान किरी पवंदो। माण्हुनि जो ख़्यालु सही हिकु वसूरो आहियां, मुंहिंजा ॿार आहिनि ज़ाल आहे, ढको केरु चाढ़ींदो, घोड़े खे गाह केरु ॾींदो, मुंहिंजा कम रुड़ी वेंदा, कीअं ॾहे में विया। बाबा तूं जो मरी वेंदे त जान हलंदो या न हलंदो? ओचितो जे मरी वञा मां त मुंहिंजो पोयों निज़ाम हलंदो या कोन? हलाइण वारो अल्लाह आहे, तूं न ई हलाइण वारो, मां न हलाइण वारो, हलाइण वारो अल्लाह आहे। कुझु पंहिंजे लाइ ठाहे वठो, तयारु करे वठो, तयारु थियो, हेल एतिकाफ़ वेहंदव। बटन हथ खयो, अलाह सभिनी खे हिम्मत ॾींदो। सम्झो था? एतिकाफ़ वेहो ऐं रमज़ान में घणी ख़ैरात कजो, घणी। मदीने वारा साईं ईअं ख़ैरात कंदा जीअं तेज़ तूफ़ान हवा ईंदी आहे न, तेज़ हर शइ खे उॾारे वेंदी आहे, ईअं मदीने वारो साईं रमज़ान में घणी ख़ैरात कंदा हुया। रमज़ान में क़ुरान जी घणी तिलावत कजो, घटि में घटि रोज़ानो हिकिड़ो सिपारो, माना 30 ॾींहं 30 सिपारा, हिकिड़ो 30, पर जे रोज़ 3 सिपारा पढ़ो त पोइ 10 ॾींहंनि में ख़त्मो, वरी 10 ॾींहंनि में ख़त्मो, वरी 10 ॾींहंनि में, इन तरह सां 3 रमज़ान में पूरा कयो। पोइ मिठा जेकॾहिं अल्लाह तौफ़ीक़ ॾिए त तव्हां रमज़ान जा रोज़ा बि रखो, रमज़ान जूं तरावियूं बि पढ़ो, अल्लाह ताला जो ज़िक्र बि घणो कयो, ऐं रमज़ान में दुरूद घणो पढ़ो। छा घटि में घटि 1000 भेरा दुरूद पढ़ो न, रमज़ान जे हर ॾींहं में, हर राति में 1000 भेरा पढ़ो। क़यामत जे ॾियारे उथंदो त मुस्तफ़ा जे कुल्ले सां तव्हांजो कुल्लो छुहंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सम्झो था? अर्ज़ आहे त अहले हदीस सां सुन्नत जमात वारनि सां बहस कंदा आहिनि त तव्हां कब्र ते अज़ान ॾींदा आहियो, उन जे क़ुरान या हदीस शरीफ़ मां को बि सबूत दलील ॾियो। बाबा कब्र ते अज़ान ॾियणु, अलाह जो नालो वठणु, इहा सुठो अमल आहे, कंदो मुस्तहब आहे, न कंदो को बि गुनाह कोन्हे। कंदो त उहे ते जेके मौजूद आहिनि उन्हनि खे बि अजर मिलंदो, जेको मयत क़ब्र में आहे उनखे बि फ़ाइदो थींदो। हदीस पाक में आहे हिकिड़ो असहाबी वफ़ात करे वियो, हुज़ूर अलैहिस्सलाम वसलाम जन उन सां गॾु थी उन जे क़ब्र ते हलिया। जेॾी महिल उनखे दफ़न कयूं न त मदीने वारे साईं ईअं चयो, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, इहे चवंदा रहिया, दुआ घुरंदा रहिया। तव्हांजो घणी देरि ताईं साईं करीमन अल्लाह अकबर चयो। उन खां पोइ साईं जन ख़ामोश थिया। असहाबनि पुछियो, या रसूल अल्लाह, ही तव्हां अल्लाह अकबर पे चयो छाजे करे? पाण फरमायो त हिनखे क़ब्र जी सख़्ती थी, तंगी थी, पोइ जेॾी महिल मूं अल्लाह अकबर चयो इन जो अज़ाब खॼी वियो, इन जी क़ब्र जन्नत जो बाग़ीचो। सुभान अल्लाह। हाणे इहा जेका बांग आहे न, इन में 6 भेरा अल्लाह अकबर आहे। सम्झो था? हुज़ूर जन अल्लाह अकबर चयो क़ब्र ते, इहो दलील आहे। इनखे दलील सबूत बणाए अहले सुन्नत जे उलमा चयो आहे त जेकॾहिं कंहिंजे क़ब्र ते अज़ान चवे थो
या पुछाणे जी घड़ी हूंदी आहे मैयत खां पुछंदा आहिनि मलाइका पुछा कंदा मन रब्बो का तुंहिंजो रब कहिड़ो आहे मां दीनु का तुंहिंजो दीन कहिड़ो आहे हुज़ूर जे बारे में पुछा कंदा त पंहिंजो मां कुंत तकूल फी हक़ हाज़िर रजुल लि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीबन जे बारे में पुछा कंदा उन जे बारे में छा चवंदो हुए हाणे बाग में इन्हनि टिनी सुवालनि जा जवाब सुभान अल्लाह ऐं असांजो ईमान आहे त इहा बाग जेको ॿाहिरूं चवे थो कबर वारे ताईं अंदरि आवाज़ पहुचे थो उहो ॿुधे थो या तलकीन मैयत खे आहे त मलाइका पुछनि था मुनकिर नकीर मन रब्बुक मथो आवाज़ हुजे अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर चए थो अल्लाह मुंहिंजो रब आहे रब्बी अल्लाह वरी मलाइका पुछनि था हबीबन करीमन जे बारे में मथो आवाज़ हुजे अशहदु अन्न मुहम्मदन रसूलुल्लाह चए थो मुंहिंजो रसूल मिठो मुहम्मद करीम सुभान अल्लाह उनखे तलकीन थिए थी मलाइका अहले हदीस खे पंहिंजे मैयतनि सां को पलांद रहियल आहे छा को बि अमल जंहिंसां ग़रीब खे छोटकारो मिले त छो न कजे सुभान अल्लाह बेशक छो न कजे जंहिंमें छोटकारे जो पोइ खणी मुस्तहिब दलील मिली वञे ज़ईफ़ हदीस साबित दलील मिली वञे त असां कंदासीं फ़ज़ाइल अमाल में ज़ईफ़ हदीस ते बि अमल करणु जाइज़ आहे असांजे इमामनि ईअं लिखियो आहे सुभान अल्लाह सो जेकॾहिं को पंहिंजे दफ़न करण खां पोइ बांग चवे थो त मुस्तहिब फेल आहे कंदो त सवाब आहे अजुर आहे मैयत खे बि फ़ाइदो आहे भला जे न कंदो त को बि गुनाह कोन्हे ज़रूरी न आहे फ़र्ज़ न आहे वाजिब न आहे मगर मुस्तहिब फेल आहे कंदो त उन जे लाइ ॿिन्ही धुरियुनि खे फ़ाइदो नसीब थींदो अलाह करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फ़रमाए रब शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब